ज़िक्र कंदासीं सखर शहर जो, जिथे सिंध में मजमूई तौर ते पाणी जी खोट 28% ते पहुची वई आहे। सखर बैराज ते पाणी जो सूरत हाल ख़तरनाक थी वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील दीदार उनड़ खां मालूम कंदासीं। दीदार, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु साजिद, सिंध में मजमूई पाणीअ जी खोट जेको 28% ते पहुची वई आहे। सखर बैराज ते पाणी जी जेकी सूरत हाल आहे उहा ख़तरनाक थींदी पई वञे। सिंध में पाणी जी खोट हुअण बावजूदि पंजाब सीजी कैनाल मां 2000 क्यूसेक ऐं टीपी लिंक कैनाल वसीले 11,333 क्यूसेक पाणी खणी रहियो आहे। जॾहिं त सखर बैराज वटि पाणीअ जी जेकी खोट आहे उहो 42% ते पहुची वई आहे ऐं वाहन में घुर्बल पाणीअ जो जेको अधु हिसो आहे उहो छोड़ थियण लॻो आहे। सखर बैराज में वाहन खे पाणीअ जी घुर्ज 63,000 क्यूसेक ऐं 63,400 क्यूसेक आहे, जॾहिं त वाहन खे रुॻो 38,190 क्यूसेक पाणी मिले पियो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सखर जे खीरथर कैनाल खे पाणीअ जी जेकी घुर्ज आहे उहा 8,475 क्यूसेक आहे, जॾहिं त वाह खे रुॻो 3,040 क्यूसेक पाणी मिली रहियो आहे। ऐं रईस कैनाल खे हिन वक़्तु पाणीअ जी जेकी घुर्ज आहे उहा 14,355 क्यूसेक आहे ऐं जॾहिं त वाह खे उन 8,000 क्यूसेक पाणी मिली रहियो आहे। ऐं दादू कैनाल खे पाणी जी जेकी घुर्ज आहे उहो 5,837 क्यूसेक आहे, जॾहिं त वाह खे पाणी जेको हिन वक़्तु मिले पियो उहो 1,400 क्यूसेक। ऐं नारा कैनाल खे पाणी जी जेकी घुर्ज आहे उहा 13,675 क्यूसेक आहे, जॾहिं त उन वाह खे जेको आहे 11,550 क्यूसेक हिन वक़्तु पाणी मिली रहियो आहे। अहिड़ी तरह ख़ैरपुर फीडर ईस्ट जेको आहे 2,075 क्यूसेक घुर्बल आहे, जॾहिं त वाह खे 1,350 क्यूसेक पाणी मिले पियो। ऐं रोड़ी कैनाल खे पाणीअ जी जेकी घुर्ज आहे उहा 16,963 क्यूसेक आहे, जॾहिं त उन वाह खे बि 11,550 क्यूसेक मिले पियो। ख़ैरपुर फीडर वेस्ट खे 2,020 क्यूसेक जी घुर्ज आहे, जॾहिं त वाह खे कुल 1,300 क्यूसेक पाणी मिले पियो। ऐं गुड्डू बैराज वटि पाणीअ जी जेकी खोट आहे हिन वक़्तु 40% ते पहुतल आहे। सिंध में पाणी जी खोट जेको बावजूदि सीजी ऐं टीपी लिंक कैनाल मां पाणीअ जी जेकी खणत जो सिलसिलो बि तेज़ीअ सां जारी आहे। उन करे जेको आहे सिंध अंदरि पाणीअ जी जेकी सूरत हाल जी खोट जी आहे उहा ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे ऐं आबादगारनि में जेको आहे मायूसी वारी लहर पखिड़िजी वई आहे। जी वॾी महिरबानी, इन हवाले सां आगाह कयो।